बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मोअज़्ज़िज़ मेहमानो, असांजो अदियूं, पंडाल में वेठल दोस्तो, अस्सलाम वालेकुम। मूंखे रियाज़ ऐं रज़ा कुर्ब मां सॼो त उन महूरती तक़रीब में शरीक थियां ऐं हिननि कुर्ब मां छिके ते आंदो। ऐं मूंखे हिन तक़रीब में शरीक थी ख़ुशी थी इलाही। इहे रियाज़ जो मोहबतूं आहिनि जो परे परे खां दोस्त जेको ॾिसजनि पिया स्टेज ते अचो पिया, परे परे खां कई आया आहियो। सुठा दोस्त हुजणु हिकिड़ो असासो आहे। उहो माण्हू शाहूकार आहे जंहिंजा सुठा दोस्त आहिनि ऐं मूंखे लॻे थो रियाज़ शाहूकार आहे। उन्हनि शाहूकारनि मां आहे। शाइरी अंदर जो आवाज़ आहे। शाइरी शाइर जो मुशाहिदो आहे। शाइरी में काफ़ी उहो कुझु जेको हूअं माण्हू न चई सघे उहो शाइरी में चई थो वञे। शाइरी हिकिड़ो पैगाम आहे जेको माण्हू जे अंदर मां आवाज़ थो अचे, जेको माण्हू पननि ते सहेड़े ॿियनि लाइ पैगाम थो छॾे। हर शाइर जी ख़्वाहिश हूंदी आहे त उन जो शेर छपिजे। शाइर शाइरी खे सहेड़णु, उन खे सांढणु, इहो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। उन खे सहेड़े सांढणु ऐं वरी उन जो छपजणु, इहा हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ऐं रियाज़ खे मुबारक ॾींदुसि उन जे किताब छपजण ते। ऐं मूंखे इंतिहाई ख़ुशी थी आहे ऐं उमेदु आहे त पाण वटि रियाज़ जो अञा बि कलमी पोरियो ईंदो ऐं पाण सभु गॾिजी वरी बि उन जा हीअं प्रोग्राम थींदा ऐं महूरत कबी इहो सिलसिलो हलंदो रहंदो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि महसूसु थी, रियाज़ जेका सवेरे बि कंहिं दोस्त कई, तव्हां हिन में तारीख़ लिखो। तारीख़ ऐं हंधु शेर में लिखण सां तारीख़ ऐं शेर ठहण जी जाइ लिखिजे थी, त उन सां वरी हिकिड़ो शाइर जी ख़बर पए थी त उन किथे कहिड़ी जाइ ते कहिड़े टाइम में कहिड़े वक़्त में उहो शेर लिखियो। त इहो हुअणु खपे ऐं रियाज़ खे इस्तदाय ते इंशाअल्लाह अॻिते हिते अमल कंदो। ऐं हीअ किताब जी महूरत सां गॾु रियाज़ जो जनम ॾींहुं बि आहे। रियाज़ खे ॿई मुबारकूं हुजनि। मुंहिंजूं दुआऊं इंशाअल्लाह रियाज़ सां गॾु आहिनि ऐं इंशाअल्लाह संदसि जो कलमी पोरियो जारी रहंदो। अल्लाह साईं खेसि उन में कामयाबु कंदो। अवां सभिनी जी वॾी महिरबानी।